अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असन चैनल ते खुशामदीद। अज जी इन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं कैडेट कॉलेज पेटारो डिस्ट्रिक्ट जामशोरो में जेको आहे न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आहियूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि लेक्चरर इन कंप्यूटर साइंस एंड इस्लामियात फॉर कैम्ब्रिज सिस्टम। इन जी जेका एज रिक्वायरमेंट आहे उहा 35 साल रखी वई आहे ऐं जंहिं बि कैंडिडेट वटि BS या मास्टर डिग्री आहे फर्स्ट डिवीजन में त उहो इन में अप्लाई करे सघे थो कंप्यूटर साइंस ऐं इस्लामियात में। उन खां पोइ जेका ॿी पोस्ट आहे उहा लेक्चरर आहे बॉटनी जी फॉर मैट्रिक। इन में बि एज जी जेका लिमिट सेम रखियल आहे 35 साल ऐं इन जे लाइ जेका रिलेवेंट फील्ड में BS या मास्टर डिग्री हुजण लाज़मी आहे। उन खां पोइ ॿी अपॉर्चुनिटी आहे उहा स्क्वाश एंड टेनिस कोच जी आहे जंहिं जे लाइ मैट्रिक विथ 5 ईयर एक्सपीरियंस रिक्वायर्ड आहे कोचिंग जो। उन खां पोइ क्रिकेट कोच जी अपॉर्चुनिटी आहे उन जे लाइ मैट्रिक विथ 5 ईयर एक्सपीरियंस रिक्वायर्ड आहे। उन खां पोइ लैब असिस्टेंट आहे जंहिंमें BSc फिजिक्स विथ एटलीस्ट 3 ईयर एक्सपीरियंस रिक्वायर्ड आहे। ऐं जेका ॿी जॉब अपॉर्चुनिटी आहे उहा आहे डेटा एंट्री ऑपरेटर जी जंहिं जे लाइ इंटरमीडिएट विथ 3 ईयर एक्सपीरियंस इन रिलेवेंट फील्ड 3 ईयर डिप्लोमा इन कंप्यूटर साइंस वारो बि इन में अप्लाई करे सघे थो। इन में अप्लाई करण जे लाइ ही तव्हांखे एप्लीकेशन CV ऐं वेरीफाइड कॉपीज ऑफ एकेडमिक एंड एक्सपीरियंस सर्टिफिकेट डोमिसाइल नेशनल आइडेंटिटी कार्ड ऐं 2 पासपोर्ट साइज फोटोग्राफ तव्हांखे जेका ही एड्रेस मिलियल आहे प्रिंसिपल कैडेट कॉलेज पेटारो डिस्ट्रिक्ट जामशोरो सिंध इन ते मोकिलणी आहे। इन जी जेका लास्ट डेट आहे उहा 22 अक्टूबर 2022 आहे। त जेके बि इंटरेस्टेड कैंडिडेट्स आहिनि जिन्हनि वटि क्वालिफिकेशन आहे उहे अप्लाई करे इन जॉब अपॉर्चुनिटीज़ मां फ़ाइदो हासिल करे सघनि था। उम्मीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी कैडेट कॉलेज पेटारो में जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि उन्हनि जे बारे में। मज़ीद इन इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।